सेकेंडरी स्कूल में ठेकेदार अदावती कम अध में छॾे गुम थी वियो आहे। स्कूल मां बरसाती पानी निकाल न थियण सबबि उस्तादनि ऐं ॿारनि खे सख़्त तकलीफ़ थी रही आहे। हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इसरार अली चांडियो। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल सुल्तानकोट में, जिते मेन गेट ते बरसात जो पानी बीहजी वियो आहे ऐं बरसात जे पानी बीहजण जे करे हिते शागिर्दनि ऐं उस्तादनि खे अचण ऐं वञण में मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। हिते मौजूद शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। हिन जा दर बि कोन्हनि के, छत बि कोन्हे के, हिन जो लोह बि कोन्हे को। हीउ बि गंभीर मसइलो आहे। हीउ मां वक्त वारनि खे अपील कंदुसि त हीउ बि एजुकेशन वक्त वारनि खे मां जेकी रिपोर्ट कई आहे लिखियो आहे, हुन में हिन जी चिक बि मोकिलियो, हिन जी तस्वीरूं अटैच करे मोकिलियो त महिरबानी करे हीअ असांखे ठाराए ॾिनो आहे। कुझु मसइला पुराणा असांजा जेके आहिनि हिते रहियल आहिनि। जीअं पोइ दीवार आहे उहा टुटल आहे, स्कूल जो थोरो मसइलो आहे, अध में कमु छॾे विया आहिनि। पाणी जो कुझु मसइलो आहे त हुन सां गॾु जेको आहे त अंदरि बेंचनि जो कुझु मसइलो आहे। उनजे करे असां चऊं था त महिरबानी करे आला अफ़सरनि खे, वज़ीर आला खे, वज़ीर तालीम खे ऐं एजुकेशन DO साहब खे, डायरेक्टर साहब खे त असांजा मसइला हल कनि। गंदो पाणी बीह रहियो आहे, छाकाणि त असांखे सहूलियत मुहैया न आहे। त असांजो जेको हेठि मथे रोड आहे उनजे करे असांखे तमामु तकलीफ़ आहे। न गाॾियुनि जो रस्तो आहे, न असांजे पाण जो रस्तो आहे घुमण जो। असां तमामु तकलीफ़ में आहियूं। इन जी कारण असांखे बीमारियुनि जो बि वॾो नुक़सानु थी चुको आहे। इन जे करे असां चाहियूं था त असांखे वॾो इहो अर्ज़ु तव्हां सां गवर्नमेंट सां त महिरबानी करे असांखे पाणी हितां कढाए वञे। जो अर्ज़ु आहे त हिनजे ई करे इहे बीमारी फैलजनि थियूं। हाणे इन जे करे इहो वैक्सीन लॻाई वई आहे, इंजेक्शन लॻाई वई आहे, छाहे करे इहो ई असां करनि था त इनजे ई करे बीमारी फैले। ये नाज़रीन, आवा सुल्तानकोट में मौजूद प्रिंसिपल उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त जेको मेन गेट ते पाणी बीठल आहे, बरसाति जो गंदो, हुन में असांखे अचण वञण में वॾी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। महिरबानी करे इहो जेको पाणी आहे मेन गेट जो, इहो कढाए ॾिनो वञे, जीअं असां स्कूल अचण वञण असांखे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो न पए। इसरार अली चांडियो, KTN न्यूज़ सुल्तानकोट। नाज़रीन, मिठी भरिसां ॻोठ कोसर कोह में एकता मत कचहरी मुनक़िद कई वई, जंहिं में सुगड़नि पारां ॾोर बेत ऐं गुज़ारिशूं पेश कयूं वयूं। सुरीले